चरी वांगण छा थी करे पई बांदर वांगुर पई थी जंप ॾे पई। मां जंप थोड़ी थी ॾियां पई हेॾां, मां त गरबा जी प्रैक्टिस थी कयां न। चरी थी घर मथे ते खणो थी पई गरबा जी प्रैक्टिस थी करे पई हिते वेही करे तूं। त छा कयां, तव्हां सॼो ॾींहुं ख़ाली इहो न्यूज़पेपर वेही करे पढ़ो, ख़बर कान्हे छा असांखे कटनी हलणो आहे। तू गरबा महोत्सव ते केॾो मज़ो ईंदो। 13 14 तारीख़ हलणो आहे असांखे ऐं तव्हां इहो वेठा न्यूज़पेपर था पढ़ो। मां त कंदमि प्रैक्टिस। तूं कर भले प्रैक्टिस, तूं 13 14 तारीख़ वेंदी आहे, मां त 1 तारीख़ खां थो वञा पियो। हा 1 तारीख़? अरे हा, तोखे ख़बर न आहे 1 खां 12 तारीख़ उते प्रैक्टिस आहे ऐं उते एक्सपर्ट्स ट्रेनर था अचनि पिया प्रैक्टिस कराइण। मां त उते ई वञी प्रैक्टिस कंदुमि। तव्हां त इहा ॻाल्हि मूंखे ॿुधाई ई कान्हे। पंहिंजी टिकट कढाए वेही रहियो ऐं 1 खां एॾा ॾींहं कोई साहुरे वेंदो आहे? मगज़ ख़राब थियो अथव तव्हांजो। वाह रे वाह, मूंखे थी चए पई साहुरनि में ऐं तूं जो 12 ई महीना साहुरनि में रही पई आहे, पोइ मां कुझु चयो? तोखे ख़ाली मुंहिंजे साहुरनि ते नज़र आहे। हलो ठीक आहे वञो भले 1 तारीख़ खां वञो। तव्हां ईअं ई कंदा आहियो मूंसां, सभु पंहिंजे बारे में सोचींदा, मुंहिंजे बारे में कुझु न सोचींदा। जी हा, हिन दफ़े ग्रैंड गरबा महोत्सव थी रहियो आहे कटनीअ में। साईं रोशन शाह जे सानिध्य में आहे, थी रहियो आहे तू ही तू गरबा महोत्सव, जेको प्रैक्टिस स्टार्ट थी थिए पई 1 अक्टूबर ते। 1 अक्टूबर खां 12 अक्टूबर थींदी प्रैक्टिस बाबा सतराम शाह गीता भवन में, हॉस्पिटल लाइन, माधव नगर, कटनी। जी हाँ, एक्सपर्ट्स ट्रेनर अची रहिया आहिनि तव्हांखे ट्रेन करण जे लाइ। ऐं उनखां पोइ फाइनल्स थींदा 13 ऐं 14 अक्टूबर, जेको थींदो सिंधु भवन में, सिंधु भवन, केरिन लाइन, माधव नगर, कटनी। त अचो गॾिजूं था उते ऐं गॾिजी करे हिन गरबा महोत्सव जो मज़ो था माणियूं पिया। असां होजमलो टीम बि अची रहिया आहियूं तव्हां सां मिलण जे लाइ। त मिलूं था तू ही तू गरबा महोत्सव ते, तू ही तू।